बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॼु असां हिते पहुता आहियूं कुझु राशन वग़ैरह खणी, लेकिन असां इहा अपील ज़रूरु कंदासीं। जीअं CM साहिब बि हिते आयो त मुंहिंजे ख़्याल में को ख़ासि अहिड़ो ऐलान न थियो। असांजा चूंडियल नुमाइंदे बि अचनि था त को राशन जो कटो ॾेई वञनि था हलिया। ऐं इहा अपील ज़रूरु सभिनी खे कंदुसि, CM साहिब खे, चूंडियल नुमाइंदनि खे, त माण्हुनि जे मुस्तक़बिल जो हल सोचो। माण्हुनि खे घर ठाराए ॾिना वञनि, मुख़्तलिफ़ कॉलोनियूं ठाराए ॾियो त जीअं माण्हुनि जे मुस्तक़बिल जो हल थिए।